पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशदी की जुल्फ़िकार भुट्टो जूनियर 70 कलेक्टर मुर्तज़ा भुट्टो हाउस पर मुलाकात में JUIF रहनुमा मौलाना राशिद महमूद सुमरो, मौज़म अली अब्बासी, कलीमुल्ला वसान व दीगर शरीक थे। मुलाकात में मुल्क व ख़ास तौर पर सिंध में मौजूदा सूरत हाल, समाजी समेत मुख्तलिफ अमूर पर तबादला ख्याल किया गया। मुलाकात में मुल्क में मौजूदा सैलाबी सूरत हाल पर गौर फिक्र किया गया। इस मौके पर असद हिंगोरो भी मौजूद थे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध के जनरल सेक्रेटरी सरदार अब्दुल रहीम जो 6 सितंबर 1965 जे शहीदन ऐं हुर मुजाहिदीन जे हवाले सां अहम बयान। सरदार अब्दुल रहीम पंहिंजे बयान में चयो आहे त असां पंहिंजूं जानूं कुर्बान करे पाकिस्तान जो दिफ़ाउ कंदासीं। वतन जे अज़ीम ऐं शहीदन खे सुर्ख सलाम पेश कजे थो। जॾहिं बि कंहिं दुश्मन पाकिस्तान जी सरज़मीन ते हमलो कयो आहे त पाकिस्तान जी बहादुर फ़ौजुनि सां गॾु हुर जमायत जा मुजाहिद ऐं सिंध जे अवाम बि हथियार खणी वतन जो हर इंच जो दिफ़ा कयो आहे। 1965 जी जंग दौरान भारतीय बुज़दिल फ़ौज थरपार कर उमरकोट 100 किलोमीटर ताईं इलाइक़ा कब्ज़े में करे वरिता हुआ ऐं ॿिए तरफ़ टैंकुनि सां लाहौर ते हमलो कयो हो। उन वक़्तु जनरल आयूब खान पीर साहब पागारा खां मदद तलब कई। पीर साहब पागारा पंहिंजी हुर फ़ौज जे हज़ारे जवाननि सां भारतीय फ़ौज सां मुक़ाबिलो करे न सिर्फ़ पंहिंजो इलाइक़ो ख़ाली करायो पर केतिराई मील भारतीय इलाइक़ा बि फ़तह करे जंग जे ख़ात्मे ताईं उन्हनि ते क़ाबिज़ रहिया। सरदार अब्दुल रहीम चयो आहे त अॼु 6 सितंबर ते पूरी क़ौम मुतहद थी पंहिंजनि शहीदनि खे ख़राजे तहसीन पेश करे थो। जुम्मतुल मुबारक इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदानी रहमतुल्लाह अलैह दरगाह शरीफ पीर जो ॻोठ पाकिस्तान और जमायत जे मौजूद शख्सियत ख़लीफ़ा मुख चौंकी जैसलमेर फ़कीर कादिर बख्श मंगरियो ख़लीफ़ो लाल बख्श अहमदानी फ़कीर सी बाणो महर फ़कीर गुल हसन महर ऐं ॿिया पिण मौजूद। फ़ैसला कमेटी दरगाह शरीफ पीर जो ॻोठ मेंबर फ़ैसला कमेटी उस्ताद उलमा जिगर कोशा शेर मुस्तफ़ा अल्लामा मुफ्ती नूर नबी सिकंदरी साहब हिफ्ज़ुल्लाह ताला मेंबर फ़ैसला कमेटी शेख अल हदीस व तफ़सीर अल्लामा मुफ्ती ग़ुलाम शबीर सिकंदरी साहब के उम्रे जी मुबारकबाद ॾींदे